अवामी तहरीक ऐं सुजाग बार तहरीक मुज़ाहिरे छा चवंदो कहिड़ो मैसेज ॾींदो? साईं, अवामी तहरीक ऐं सुजाग बार तहरीक सम्झे थी त हीअ जेका मौजूदा हुकूमत आहे इहा दरअसल आवाम दुश्मन आहे। हीअ आवाम जे नींगरनि सां ॿारनि सां प्यार कोन थी करे। हिननि खे फ़क़ति खपे ई जॾहिं यादि ईंदो आहे 4 साल पूरा थींदा पोइ हिन खे यादि ईंदो आहे त बाबा आइन जे आर्टिकल में लिखियलु आहे त हाणे नवां इलेक्शन थियणु खपनि, हाणे नई सीट जी दर्दाबंदी थियणु खपे, हाणे नवां लिमिटेशन करणु खपे। पर हिननि खे इहो यादि नथो अचे आइन जो आर्टिकल जेका फंडामेंटल राइट्स में आर्टिकल 9 में लिखियलु आहे सिक्योरिटी ऑफ पर्सन, माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियो। हिननि खे इहा ॻाल्हि यादि कोन थी अचे ऐं हिननि खे इहा ॻाल्हि बि यादि कोन थी अचे त एलिमिनेशन ऑफ एक्सप्लॉइटेशन बि आइन में लिखियलु आहे त ॿारनि खे इस्तेसाल थियण खां बचायो। हिननि खे उहा ॻाल्हि बि यादि कोन थी अचे ऐं हिननि खे इहा ॻाल्हि बि यादि नथी अचे त हिननि सिंध चाइल्ड प्रोटेक्शन एक्ट 2011 ठाहियो हो जेका सिंध असेंबली में पास थियल आहे। उन में वाज़े लिखियलु आहे त सिंध जे यूनियन काउंसिल खां वठी करे तालका कमेटियुनि खां वठी करे उन्हनि खे ॿारनि जा जेके यूनिट खोलणा आहिनि प्रोटेक्शन यूनिट किथे बि कोन नज़र थो अचे। तव्हां मूंखे ॿुधायो DC असांखे कंदकोट वारो DC असांखे ॿुधाए त किथे यूनिट ठहियलु आहे, ॿारनि जो यूनिट किथे ठहियलु आहे सिंध प्रोटेक्शन ऑर्डिनेंस 2011 जी बुनियादनि ते, किथे बि कोन्हे। तंहिंजे करे ही सम्झूं था त हीअ जेका पॉलिसी हिननि जी आहे उहा आवाम दुश्मन आहे, उहा कॾहिं बि आवाम जी फेवर कोन थी करे सघे।